घर कणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीअड़ो आहे खाहोड़िन खे पंध जो। सोणीअ सिंध समेत दुनिया जे कुंड कुड़च में वसंदड़ सिंध धरती जा वारसो। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आबादगार सां गॾु तव्हांजो मेज़बान अयाज़ गाद हाज़िर आहे। आबादगार भाइरो, असांजे सिंध में, सॼे पाकिस्तान में ऐं दुनिया में वध खां वधि जेकॾहिं को फसल आहे जेको पोखियो थो वञे उहो आहे कणिक। कणिक बि एतिरी पुराणी आहे जेतिरी मोहन जे दड़े जी तारीख़। उन खंडरात मां कणिक जा दाणा बि असांखे मिलिया। उन दौर में कणिक, जंहिं ज़माने में न टेक्नोलॉजी ही न को ॿियो कुझु हुयो, असांजे हिन दौर में तमामु घणी टेक्नोलॉजी आहे, तजुर्बा थिया आहिनि ऐं भरपूर पैदावार वठण जा गुर बि मौजूदु आहिनि। पोइ बि कणिक जो फसल जेको आहे उन लेवल ते असांजा आबादगार भाइर नथा पैदा कनि। केतिरा सबब थी सघनि था। कणिक उहो फसल आहे जेको तमामु घणो अटे जे सूरत में इस्तेमालु थिए थो। ॿियनि फसलनि जे भेट में इंसान जे पेट भरण जो वाहिद ज़रियो कणिक ई आहे। भाॼी न हूंदी, बसर सां ई मानी हली वेंदी। मिर्च तव्हां गरम करे तए ते, उन सां बि तव्हांजी मानी हली वेंदी। पर जेकॾहिं कणिक ई न हूंदी त छा खाइबो? कणिक तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। प्रोटीन जो जुज़ा हिन में वधीक आहिनि ऐं वधि खां वधि इंसानी जिस्म जी जेका वाध वीज आहे उन में जो अहम किरदारु आहे। कणिक जी मौसम हले पई। कणिक जी पोखी जेको आहे उहे ॾींहं आहिनि। कणिक कहिड़े तरीक़े सां पोखिजे, भरपूर पैदावार कीअं हासिलु कजे, कहिड़ियूं जिन्सूं पोखिजनि ऐं हिन वक़्तु तजुर्बनि जे हिसाब सां कहिड़ी रदो बदल थी आहे जंहिंसां असांजा आबादगार भाउर उन ते अमल कंदा त सुठी पैदावार हासिलु थींदी। अॼु असां तव्हांखे कणिक जे बारे में ॼाण ॾियण जी कोशिशि कंदासूं। मूंसां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे डॉक्टर अली शेर चांडियो साहब। डॉक्टर अली शेर चांडियो साहब, तव्हां प्रिंसिपल साइंटिफिक ऑफिसर आहियो। पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल में तव्हांजी जॉब आहे ऐं कमु कयो पिया ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके तव्हांजी स्टेशन्स आहिनि उते असांजे आबादगार भाउरनि खे कणिक जे बारे में ॼाण ॾियो था। तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेका मौसम बदिली आहे, कंहिं ज़माने में असां जेको आहे सो अक्टूबर में पोखी कंदा हुआसीं, नवंबर में बि असांजा आबादगार भाउर ॾींहं गरम रहिया। मौसमी असरनि जे करे असांजे आबादगार भाउरनि खे पोखी करण में जेका तकलीफ़ थी आहे या लेट करण सां जेके नुक़सान थी सघनि था उहे मां तव्हांजे ज़बान मां ॿुधाइणु चाहियां थो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी आहे अयाज़ गाद साहब जो पंहिंजे हिन प्रोग्राम में असांखे मदू कयो। हाणे अवां ज़िक्र कयो त कणिक जी अहमियत जे हवाले सां दुनिया में सभ खां वधीक जेके अनाज जा फसल आहिनि उन में कणिक वापराई वञे थी ऐं पाकिस्तान जो जेको पैदा करण जो कंट्रीब्यूशन आहे 9 नंबर ते पाकिस्तान दुनिया में मुल्क आहे जेको कणिक पैदा करे थो ऐं उन में पूरी दुनिया में इन जो जेको हिसो आहे कणिक जी पैदाइश 3% आहे उन पूरी दुनिया में। उन खां पोइ पाकिस्तान जी GDP में 3.4 जेको आहे कणिक जो हिसो आहे। हाणे कणिक जेको आहे पाकिस्तान में 85% जेकी आहे असांजी नहरी निज़ाम ते पोखी वञे थी ऐं 15% जेकी आहे उहा बारानी या बारिशनि ते असां खणी चऊं त उन ते पोखी वञे थी ऐं पूरे पाकिस्तान में पोखी वञे थी, जंहिंमें सरे फ़हिरिस्त पंजाब आहे। 76% पंजाब पोखी वञे थी ऐं उन खां पोइ 16% असांजी सिंध में आहे, 5% ख़ैबर पख्तूनख्वा में आहे ऐं 3% बलूचिस्तान पोखी वञे थी। ऐं उन खां पोइ हाणे अचूं था तव्हां जेको सुवाल कयो मौसमी तब्दीलियूं जेके थियूं उन सां आबादगारनि जी पोखी लेट थिए थी, इन सां पैदावार ते कहिड़ा ख़राब असर पवंदा? हाणे तक़रीबन जेको क्लाइमेट चेंज था खणी चऊं असां या मौसमी तब्दीली, उहा कुझु सालनि खां असांजे इहा हलंदी पई अचे। अल्टरनेट को हिकिड़ो साल बहितर थो अचे न त 2 साल 3 वरी उन में इहा सिचुएशन अचे थी जंहिंमें अञा हाणे ॾिसो तव्हां हींअर 5 नवंबर आहे तक़रीबन, उन जे बावजूदि टेम्परेचर जेको आहे जेको ख़ासि करे मंझंदि जो टाइम आहे 11 खां 3 बजे ताईं
रियली तक़रीबन 35 खां 35 डिग्री सेंटीग्रेड बिल्कुलु हले ईअं जी आहे, ईअं आहे, जी बिल्कुलु। हाणे असांजी जेकी कणिक जी पोखी जी जेकी टेम्परेचर खपे थो जेकी जर्मिनेशन लाइ या ॿिज जे ॼमण लाइ उनजो जेको टेम्परेचर घुर्बल आहे 20 खां 25 डिग्री हुअणु खपे। त हाणे हिन टाइम ताईं अञा इहा सूरत हाल हली पई, त हाणे उन हवाले सां जेकॾहिं इहो टेम्परेचर कंटिन्यू थिए थो अलाह कंदो, त हाणे माना रियली कुझु टेम्परेचर में जेके असांजे कराची खां अॻिते सिंध आहे उन में माना काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे। ऐं असांजी पोखी जो टाइम हूंदो आहे, तव्हां जीअं ॻाल्हि कई त अक्टूबर खां शुरू कंदा आहियूं लोअर सिंध में। ऐं हाणे उहा शइ असां हिन जी हींअर हले पई मौसम, इन में असां जेकी आहे हिन हफ़्ते में जेके असां एज़ ए साइंटिस्ट जे हिसाब सां उनखे चई था सघूं त हींअर असां उहा पोखी शुरू कंदा, छो त इन खां पोइ जेकॾहिं इन खां पोइ वठी ईंदासीं त पोइ उन ते अञा वधीक इफेक्ट पवंदो। ऐं असांजो जेको हाणे असांखे कणिक जी जेकी घुर्बल डेज़ हूंदा आहिनि 190 खां 120 ॾींहं हूंदा आहिनि, कणिक जे जेके पीरियड हूंदो आहे गिरोइंग उनखे घुर्बल हूंदा आहिनि। हाणे उहे जेकॾहिं उनखे न मिलंदा पूरा, हाणे ॿ शयूं हूंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। हाणे हींअर जेकॾहिं थोरी लेट थी आहे पोइ सियारे जो जेको पीरियड हूंदो आहे उहो थोरो प्रोलॉन्ग थींदो आहे, कंहिं महिल बारिशूं अची वयूं त उहो थोरो प्रोलॉन्ग थी वियो त पोइ उहे डेज़ असांजा कवर थींदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे हितां बि तव्हांजा डेज़ विया हलिया, माना परियां जेकॾहिं नवंबर जे पहिरें हफ़्ते में पोखियूं था उहा वई हली 8 तारीख़ 10 ताईं, 8-10 ॾींहं उहे खाइजी विया। वरी पोइ हिते बि कॾहिं कॾहिं सडनली टेम्परेचर जेको आहे सो राइज़ थींदो आहे, मेच्योरिटी ते कणिक हली ईंदी आहे या पंहिंजी पचण लाइ हली ईंदी आहे। पोइ उन में छा थींदो आहे, असांजो दाणो मरी वेंदो आहे। दाणे मरण सां असांजी जेकी आहे एवरेज जेकी अचे थी प्रोडक्शन या मणक थी उहा घटिजी ईंदी आहे। त उन हवाले सां हाणे असां जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि जी कोशिशि इहा आहे त कुझु जिन्सूं असां अहिड़ियूं आणियूं जेके इन टेम्परेचर या इन मौसम खे मैनेज करण लाइ जेके ॾींहं थोरा वठनि, जीअं कणिक जी जिन्सूं ॾींहं थोरा वठनि, जेके 120 या 135, 40 या 120 खां मथे आहिनि, त असां डेज़ जेके आहिनि उहे थोरा घटि वठनि। उन्हनि जिन्सुनि जे कोशिशि में आहिनि असांजा इदारा, असां आहियूं उहे जिन्सूं हाणे जेके इन जेके मौसम जी तब्दीली आहे उनखे असां मुंहुं ॾियण लाइ उहे वैराइटियूं आणियूं त जेकी असांजी इहो लॉस थिए थो उनखे घटाए सघूं। छो त हीअ त हिकिड़ो कुदरती फिनामिना आहे, नेचुरल आहे, दुनिया में हले पियो, उन सां गॾु असांजी पाकिस्तान में बि हले पियो ऐं इनखे मुंहुं ॾियूं पिया। त अल्टीमेटली असांजो सॉल्यूशन इहो आहे त असां जिन्सूं अहिड़ियूं आणियूं जेके ॾींहं घटि वठनि ऐं इन टेम्परेचर खे मैनेज करे सघनि। माना इहा कणिक जेका आहे हिकु मख़सूस पीरियड जे अंदरि जेको आहे सो पैदा थिए थी। जी जी बिल्कुलु। थोरी गर्मी हूंदी त तव्हां ॿिज लॻाईंदव त उनजो फोटड़ो न थींदो, ऐं एंड में जेकॾहिं वरी गर्मी अची वई त हिकदमि कणिक जेको आहे उहा पचण ते हली थी वञे, ऐं पचण ते जॾहिं हली वेंदी त दाणो ठहंदो ई कोन। जॾहिं दाणो न ठहंदो त मणकती ज़ाहिर आहे मुतासिर थींदी। हाणे जेकॾहिं 3 साल खण थिया आहिनि जंहिंमें असांजी नवंबर ताईं गर्मियूं आहिनि, माना 7, 8, 9, 10 तारीख़ जेका आहे अञा ॿुधण में अचे पियो त अञा इहा गर्मी रहंदी मौसमिया जे चवण मुताबिक़। हाणे जेके असांजा साइंटिस्ट आहिनि उहे कहिड़े बि माना सिंध जा पाकिस्तान जा जेके साइंटिस्ट आहिनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां अहिड़ियुनि जिन्सुनि ते तजुर्बो करण वारा आहियूं या अञा कंदव सोचींदव? जी न, हाणे उन में ईअं आहे त असांजी TD1 वैराइटी अहिड़ी हुई हाणे चऊं था, छो त उन ते रती अची वई आहे। TD1 जेकी हुई वैराइटी असांजी उहा 118 ॾींहंनि में पचंदी हुई। ठीकु आहे, सभ खां घटि। ऐं बाक़ी उन खां पोइ ॿी बि वैराइटी आहे सकरंड SKD1 जेकी बि इन पीरियड में पचे थी, पर उन जी TD1 जी मणकती खां एवरेज कुझु मण घटि थी थिए। त असांजी इहा TD1 अहिड़ा ई वैराइटी हुई जेकी हिन टेम्परेचर खे कंहिं हद ताईं माना बचाए सघे पई। जेकॾहिं असां लॻायूं पिया, मिसाल 10, 11 तारीख़ या 15 तारीख़ ताईं बि उहा लॻायूं आहे
त उन जा जेके डेज़ हुया मेच्योरिटी डेज़ या पचण वारा ॾींहं उहे घटि हुया त उहा बदकिस्मती हाणे उन ते असांजी अची वई आहे रती जंहिंमें मां सम्झां सिंध गवर्नमेंट ओवरऑल पाकिस्तान में बैन आहे उहा असां नथा लॻाए सघूं कुझु ज़मींदार लॻाइनि था पर उन में ओतिरी जेकी मणकती वारी या पैदावार सलाहियत उहा न आहे हाणे रही त उहा हिकु अहिड़ी वैरायटी हुई असां वटि हाणे असांजी हींअर कोशिशि हले पई ऐं टंडुजा में सकरन में PRC में त उन जीन खे जेको TD1 वारो आहे उनखे असां जेनेटिकली जेको आहे ब्रीडिंग तरीक़े सां जेकी वैरायटी नई डेवलप कयूं त उहा असांजी अहिड़ी वैरायटी अचे जेकी इहे ई जेके ॾींहं हुया या इन खां अञा घटि ॾियनि कुझु ॾींहं त उन में अहिड़ी वैरायटियुनि जो हले पियो कमु प्रोसेस में इंशाल्लाह जल्दी साल ॿिनि में इहा वैरायटी अहिड़ी अची वेंदियूं जेके इन असांजे पीरियड खे मैनेज कंदियूं ऐं असांजी जेकी पैदावारी सलाहियत आहे उहा बि मुतासिर न थिए। डॉक्टर अली शेर चांडियो साहब तव्हां सां ॻाल्हियूं असांजूं जारी आहिनि वक़्तु थी वहे साईअ तरफ़ हलंदासूं। आबागर भेरो अवां ॾिठो त कणिक हिकु मुख्य फ़सुलु आहे जंहिंजो अटो जेको आहे मुख़्तलिफ़ शयुनि में इस्तेमालु थिए थो। इंसान जे पेट भरण जे लाइ कणिक तमामु घणी काराइती फ़ाइदेमंद ऐं ज़रूरी आहे। असां कणिक ते वरी ॻाल्हाईंदासूं। असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ। आबादगर भेरो साईअ खां पोइ तव्हांजो मेज़बान अयाज़गाद हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहे। सवेल असां कणिक ते ॻाल्हायोसीं। कणिक जी मौसम आहे, कणिक लॻे पई ऐं लॻणु घुरिजे छो ॾींहं हाणे सफ़ा भरिजी विया आहिनि। इन खां पोइ जेकॾहिं कणिक असां लॻाईंदासूं त उहा जल्दी मैच्योर थी वेंदी, जल्दी तयारु थी वेंदी त असांजो दाणो जेको आहे मारिजी वेंदो ऐं जॾहिं दाणो मारिजी वेंदो त पैदावार घटि लहंदी। इन सिलसिले में असां सां गॾु डॉक्टर अली शेर चांडियो साहब मौजूदु आहे। साईं डॉक्टर अली शेर चांडियो साहब तव्हां साइंटिस्ट आहियो ऐं कणिक ते तव्हांजी रिसर्च जारी आहे। सवेल असां ॻाल्हि पे कईसीं त हाणे कणिक खे पोखीअ खां वठी पंहिंजो लाबारे ताईं जेको पीरियड आहे मौसम जी तब्दीली जे करे उहो घटि मिले थो। तव्हां इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं पीरियड घटि मिलंदो त पैदावार घटि लहंदी ऐं तव्हां रिसर्च कयो पिया कणिक ते त अहिड़ियूं जिन्सूं आणिजनि जंहिंसां पैदावार घटि ॾींहंनि जे अंदरि सुठी मिले। TD1 जो जेको ज़िक्र कयोसीं पाण हाणे कंहिं हद ताईं उन बि रतीअ जी बीमारी जे करे उन जी पैदावार घटि थी रही आहे। जेके ॿियूं वैरायटियूं आहिनि जंहिंखे तव्हां क्रॉस करे ऐं जेको तजुर्बो करे तव्हां जिन्स तयारु कंदो उहा केतिरे अरसे में आबादगारनि ताईं पहुची सघे थी? जी साईं। जी सर, हाणे TD1 तक़रीबन 2 साल 3 साल अॻु में असांजी इहा बीमारी में मुब्तला थी वई। उन टाइम ई असां उन ते रिसर्च शुरू कई त जेकॾहिं हीअ वैरायटी ख़तमु थी थिए त इन जो अल्टरनेट असां वटि ॿी वैरायटी हुजे सही जेके इन पीरियड में बि अचे ऐं ॿई शयूं ॾिसणियूं पीरियड बि पंहिंजी जॻह ते ऐं उन सां गॾु पैदावार सलाहियत ऐं उन में जेके न्यूट्रिएंट कॉन्सेंट्स न्यूट्रिएंट इंग्रीडियंट्स आहिनि उहे बि सभु शइ असांखे ॾिसणी पवंदी आहे। सही त वैरायटी में उहे कैरेक्टर बि हुजनि, पैदावारी सलाहियत बि हुजे, इन ॾींहंनि में बि उहा शइ असांजी कवर थिए ऐं उन में कद बि नंढो हुजे, हवा ते किरे बि न। जी साईं। सभु शयूं असां काउंट कंदा आहियूं त उन ते रिसर्च असांजी हली चुकी आहे माना 3-4 साल अॻु। हाणे वैरायटी जो जेको तव्हां ज़िक्र कयो त वैरायटी अॻे जेको आहे अॻे जी थोरो 2-3 साल अॻु घटि में घटि 10 खां 12 साल जेकी हिकिड़ी वैरायटी वठी बि सघे माना फुल जेको आहे सो अप्रूव थी ज़मीदार ताईं पहुचण में। हाणे स्पीड ब्रीडिंग हिकिड़ो टेक्नोलॉजी आहे या जंहिंजे ज़रिए इहो जेको टाइम पीरियड आहे उनखे घटाए करे ऐं सम्झां थो 7-8 साल में वैरायटी असां वटि अची सघे थी जेकॾहिं असां उन ते प्रॉपर कमु कयूं। सही। उन ते कमु हले पियो असांजो स्पीड ब्रीडिंग ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि NARC में बि उहो कमु हले पियो ऐं हिते असांजी सिंध में अञा स्टार्ट कोन थियो आहे। टंडोजा में इनिशिएटिव सिंध गवर्नमेंट वठे पई इन प्रोग्राम ते। इंशाल्लाह उन जे तरीक़े सां असांजो जेको सीज़न जेकी आहे न सीज़न गैप उहो कंट्रोल कंडीशन में असांजो बचंदो। मिसाल जेकॾहिं हिकिड़ो हींअर सीज़न लॻाईसूं वरी ॿी सीज़न जो असां इंतज़ारु कयूं ब्रीडिंग प्रोसेस लाइ
हाणे स्पीड ब्रीडिंग जो लेबॉर्ट्री कंट्रोल कंडीशन में असां उन प्रोग्राम खे वरी जेको आहे सो इनहांस करे वरी सीज़न बचाए ऐं उते ई असां उनखे प्रोलॉन्ग करे ऐं जल्दी उनखे कवर करे सघूं था। त उहो जेको आहे सो कंट्रोल कंडीशन में इहो पीरियड जेको आहे सो रिड्यूस कयूं पिया त जेको 12-13 साल या 14 वञे थो इहो 6 खां वधि में 7-8 सालनि ताईं नई वैरायटी असां वटि अची वञे। त इनशाला होपफुली साल ॿिनि में का अहिड़ी वैरायटी असां वटि अची वेंदी TD1 जे नेमल बदल, जेकी असांजी टाइम बि थोरो वठंदी ऐं ॿियूं जेके उन जा पैरामीटर्स पैदावारी सलाहियत आहे या उन में खाइण वारा जेके इंग्रीडियंट्स चऊं या न्यूट्रिएंट्स चऊं उहे सभु मैनेज थींदा। उहे सभु शयूं असां ॾिसी करे पोइ वैरायटी अप्रूव कंदा आहियूं। त होपफुली मां सम्झां थो इहा वैरायटियूं अची वेंदियूं जेके इन क्लाइमेट जेको असांजो हले पियो चेंज या मौसम जी तब्दीली उनखे असां सुठी तरह सां फेस करे सघंदासूं ऐं पंहिंजी पैदावारी सलाहियत असां जेको आहे कोन विञाईंदासूं। ऐं असांजे साइंटिस्ट इन जे कम में PRC बि पाण ख़ुदि माना उहो कमु करे पई, सिंध गवर्नमेंट बि करे पई, पंजाब गवर्नमेंट करे पई, हे जेको आहे जॉइंटली हले पियो त असां अहिड़ियूं वैरायटियूं आणियूं जेकी इन में असांजी क्लाइमेट चेंज में जेको आहे सो मदद कनि। तमामु सुठी तव्हां ॻाल्हि कई त सिंध गवर्नमेंट बि लॻी पई आहे, निया बि लॻी पई आहे, PRC बि लॻी पई आहे त असांजे आबादगारनि वटि उहे जिन्सूं हाणे अचनि जेके घटि मुदे में सुठी पैदावार ॾेई सघनि। जेकॾहिं कणिक ते जेकॾहिं असां तहक़ीक़ कयूं था त रवायती तरीक़े सां 10-12-14 सालनि ताईं हले वेंदो हो, पर तव्हां जेका नई टेक्नोलॉजी ॿुधाई जंहिं तहत जेको आहे स्पीड ब्रीडिंग जेका उन हवाले सां असां घटि टाइम में सुठी जिन्स मार्केट करे सघूं था। हाणे इहा त ॻाल्हि आहे 2-3 सालनि जी, जॾहिं 2-3 सालनि खां पोइ इहे जिन्सूं ईंदियूं। जी जी असांजो आम आबादगार हिन वक़्तु कहिड़ियूं जिन्सूं लॻाए जंहिंमां हुनखे मणकती वधीक हासिलु थिए। पोइ सिंध गवर्नमेंट जी जेके आहिनि से कहिड़ी जिन्स इलाइक़े जे हिसाब सां ज़ाहिर तव्हांजो त सभिनी जिन्सनि सां वास्तो आहे न, निया वारनि जी आहे, PRC वारनि जी आहे, सिंध गवर्नमेंट जी आहे, कहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके आबादगार कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में लॻाइनि? जी साईं। जीअं त हींअर असांजी हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जे हवाले सां हिकिड़ी नई जिन्स मुतारिफ़ थी आहे, हाणे कुझु टाइम में उहा रजिस्टर थी आहे IV3 जे नाले सां। उनजी पोटेंशियल सलाहियत जेकी आहे 70 खां 80 मण आहे ऐं उनजो जेको आहे सो ॿिज जेको आहे ऐं सभिनी ज़मींदारनि भाइरनि खे जेको आहे सो सलाह ॾिनी त सतखंड जो वीट रिसर्च सेंटर आहे, उन साइंटिस्ट जेके आहिनि उन्हनि सां ई राब्ते में अचनि। सही, उते उनजो ॿिज मिलंदो इनशाला। जेकॾहिं उते अवेलेबिलिटी ॿिज जी न हूंदी त हू जेके सर्टिफाइड डीलरनि ताईं उन्हनि खे पहुचाईंदा ऐं उतां उहो ॿिज उन्हनि खे मिली वेंदो। ऐं हींअर जेको टाइम हले पियो उन जे हवाले सां इहा जिन्स तमामु सुठी आहे, जेकी नई बि आहे ऐं पोटेंशियल सलाहियत बि अथसि 70 खां 80 मण जेके ॾींदी। ऐं ॿी उनखां पोइ जेके आहे हींअर असांजे PRC जूं कुझु जिन्सियूं आहिनि, वफ़ाक़ 19, अकबर 19, अब्दुल सत्तार, इहे पंजाब जूं आहिनि। ऐं सिंध जी हिकिड़ी या IV3 ॿुधायमि तव्हांखे, इमदाद 05 तमामु सुठी जिन्स आहे, उहा सिंध कणिक जे तहक़ीक़ाती इदारे सकरंड जी इजाद थियल आहे। ऐं SKD1, अच्छा हाणे मां कुझु हिननि में जिन्सूं आगाटियूं आहिनि, कुझु पाछाटियूं आहिनि, कुझु घटि टाइम वठणा आहिनि। SKD1 बि तव्हांखे अॻु में ज़िक्र कयमि त 118 ॾींहंनि में पचे थी, तमामु शॉर्ट पीरियड में। हुनजी जेको आहे सो एज़ कंपेयर टू 4 खां 5 मण TD1 खां घटि आहे यील्ड परफॉर्मेंस में। पर जेकॾहिं ज़मींदार अक्सर करे जेकॾहिं कमंद में ज़मीनूं आहिनि या लेट थी थो वञे या सारियुनि में हींअर ज़मीनूं काफ़ी फाथल आहिनि या कमंद कढी वरी कराईंदा त पोइ उनखे इहा असां सलाह ॾींदो SKD1 जेकी आहे सुठी जिन्स आहे ऐं उहा पाछाटी तौरु पोखे सघिजे थी ऐं हिन मां सुठी उपत हासिलु करे सघिजे थी। बाक़ी IV3 जेकी आहे पूरे सिंध में हुनजो पर वैरायटी अप्रूवल थियण खां अॻु में हिकिड़ा एक्सपेरिमेंट ट्रायल हूंदा आहिनि। सही, उन में पूरे ज़ोनल ट्रायल हूंदा आहिनि, पर पंहिंजे एरिया सिंध में लॻंदा आहिनि। पहिरियों लोअर सिंध खां मिडिल वरी अपर सिंध मुख़्तलिफ़ माना एरियाज़ में
इंस्टीट्यूट्स में ज़मींदारनि वटि ट्रायल लॻंदा आहिनि। सही। उन खां पोइ पूरे पाकिस्तान में उहा वैरायटी वेंदी आहे जंहिंखे असां नेशनल यूनिफॉर्म यील्ड ट्रायल में मोकिलींदा आहियूं उनजो ॿिज। त IV3 माशाल्लाह जेकी पूरे सिंध जे टोटली जेके बि एरियाज़ आहिनि उन्हनि में बदीन खां वठी कश्मीर ताईं तमामु सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे। माना इहा असांजी रिकमेंडेशन पूरे सिंध लाइ आहे उन वैरायटी जी। ऐं आगाटी विचोली पाछाटी माना जहिड़ी मौसम अची वञे उन में तव्हां लॻाए कोशिशि करे हींअर जेकी आगाटी जिन माना टाइम आहे उन में हणनि, छो त इन जो जेको टाइम पीरियड आहे पचण जो उहो 126 ॾींहं आहे। ठीकु आहे न, माना 8-10 ॾींहं माना SKT खे वधीक आहे। त उनखे मैच्योरिटी डेज़ जेकॾहिं पूरा मिली ईंदा त उनजी परफॉर्मेंस अञा वधीक ईंदी आहे, पैदावारी उन्हनि ज़मींदारनि खे वधीक मिलंदी। कोशिशि करे हींअर जीअं हले पई पोखी शुरू करे कई आहे ज़मींदारनि काफ़ियुनि, ऐं हाणे वधीक टाइम बि कोन्हे शुरू करणी आहे। अल्टीमेटली होपफुली हफ़्ते खनि में टेम्परेचर अञा डाउन वेंदो ऐं जेसिताईं पोखी थींदी या इहो ॿिज लॻायो वेंदो। जेकॾहिं इन में ॿिजनि जे वरी पोखण जे हिसाब सां काह जेकी आहे जंहिं मां हिकिड़ी इहा बि मशहूरु ॾींदो तव्हां इन ते बि ईंदो शायदि, पर इन खां अॻु में जेकॾहिं काह आहे, काह हिकिड़ी चवंदा आहियूं असां, उन में असां जेकॾहिं इहा वैरायटी ॾियूं था त उन में 8 खां 10 ॾींहं उन माना हफ़्तो लॻंदो आहे उनजे निकिरण में। त उनखे में टेम्परेचर जेको आहे उनखे एज़ कंपेयर टू जेकी छट कंदा आहियूं पाणीअ में, उन जेको ओपन सीड हूंदो आहे उन ते डायरेक्ट जेको आहे सो सनलाइट या टेम्परेचर जो इफेक्ट हूंदो आहे, उन में पोइ जर्मिनेशन ते थोरो फ़र्क़ु पवंदो आहे। पर जेकॾहिं काह वारी ज़मीन आहे उन में ॿिज लिकंदो आहे, उहो हफ़्ते खां पोइ फुटंदो आहे। त उन में असांजो काफ़ी हद ताईं जेकी जर्मिनेशन परसेंटेज आहे उहा बहितर थींदी। जेकॾहिं काह वारी ज़मीनूं आहिनि त बिस्मिल्लाह करे उन में काह ज़रूरी आहे, उन काह वसी लिकनि। त हिन टेम्परेचर जो जेको हफ़्तो आहे, हफ़्ते खां पोइ जेकॾहिं उहा फुटंदी उन में काफ़ी उन्हनि खे फ़ाइदो थींदो छट जे बहितर। नाड़ी जे वसीले जेको असांजा आबादगार भाइर कणिक काहिनि था पिया, उनखां पोइ छट सां काहिनि था, नाड़ी जे वसीले काहिनि था पिया। ऐं इहे सभु ॻाल्हियूं तव्हां खां वरी हाणे मां पुछंदुसि, पर वक़्तु थियो आहे साईअ जो, साईअ खां पोइ। आबादगार भाइर अवां ॾिठो त जिन्सूं जेके असांजूं अवेल जेके आगाटियूं हुयूं उहे जेके सवेल पोखी वेंदियूं हुयूं, वक़्तु छाकाणि त हाणे गर्मी जो जेको पद आहे उहो अञा ताईं बीठो आहे, जंहिंजे करे जेके आहिनि असांजा आबादगार भाइर कणिक पोखण में जेको आहे उहा उन खां लेट थी वई आहे। कुझु जिन्सुनि ते कमु हले पियो, साल 2-3 जे अंदरि जेके उहे वैरायटियूं अची वेंदियूं, पर जेके अवेलेबल वैरायटियूं आहिनि जेके हिन वक़्त में काहे सघजनि थियूं, उहे वठी करे फौरी तौर ते उन जो कमु जेको आहे सो जारी रखिजे। असां कणिक ते वधीक ॻाल्हाईंदासीं, असां सां गॾु हुजो, वरी मिलूं था साईअ खां पोइ। आबादगार भेरो, साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं। असांजो प्रोग्राम आबादगार आहे, जंहिंमें तव्हांजो मेज़बान अयाज़गाद मां आहियां। सवेल असां कणिक ते ॻाल्हायोसीं पिए, कणिक जे हवाले सां वधीक ॻाल्हियूं असां तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासूं। असां सां गॾु ज़रई माहिर मौजूदु आहे डॉक्टर अली शेर चांडियो साहबु। डॉक्टर अली शेर चांडियो साहबु, तव्हां ज़रई माहिर आहियो। हाणे असांजो आबादगार भाउ हिन वक़्त में जॾहिं असांजो प्रोग्राम आनियर थींदो, ज़ाहिर आहे त 2-3 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे इहो सॼो माहौल आबादगार खे तयारु रखिणो आहे। तव्हां ॿुधायूं त जिन्सूं जेके हुन वटि अवेलेबल आहिनि, जिन जिन जिन्स जो ज़िक्र कयो तव्हां कयो आहे, उहे हुन खां वठी करे जॾहिं पोखींदा। पोखण खां अॻु में इहा ॻाल्हि आहे त असांजे आबादगार भाउ खे जेतिरो इनपुट विझणो पवे थो एतिरो आउटपुट नथो मिले। उन में केतिरो बचाव, कहिड़ो अहिड़ो रस्तो आहे जंहिंसां आबादगार खे ख़र्चु घटि करिणो पवे? सर, हाणे उन तमामु सुठो सुवालु आहे तव्हांजो इहो। असुर में असांजी घणी बदकिस्मती चऊं या कीअं, दुनिया में ईअं न आहे। दुनिया में जेको ज़मींदार को बि फ़सुलु लॻाए थो त उनजी जेकी आहे गवर्नमेंटनि जी पॉलिसी हूंदी आहे ऐं केतिरे एरिया ते लॻाइणो आहे, केतिरो लॻाइणो आहे, ऐं रेट फिक्स हूंदा आहिनि। तव्हां खां असां बेक कंदासूं, पोइ फर्दर गवर्नमेंट जी हूंदी आहे पॉलिसी कीअं डिस्ट्रीब्यूशन करे थी, छा थी करे। पर असां वटि हिते सिस्टम उबतो आहे। पोएं साल जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां थो त पोएं साल इत्तफ़ाक़न मौसम ॾाढी सुठी रही। सही। जेकी सोइंग सीज़न हुई उहा बि अर्ली अची वई, सीअ
शुरू में अची आहे जल्दी, नवंबर जे फर्स्ट वीक में शुरू थी वई कणकियूं, पोइ खाई ऐं उनजो पीरियड प्रोलॉन्ग थियो, सियारो पोइ हिते बारिशूं पियूं वधी वियो ऐं एवरेज जेकी आहे कणिक जी मणकती 5 खां 6 मण वधीक आई, ॾाढो बहितरीनु बम्पर क्रॉप लथो। उनखां पोइ ट्रेजिडी इहा थी त असांजो फलसुल लहण वारो हुयो। असां वटि सिंध में स्पेशली अली हूंदो आहे, पोइ ॿियनि पाकिस्तान जे ॿियनि हिसनि में असांजो फसुल लहण वारो हुयो त गवर्नमेंट जेको आहे सो 12 कणिक जेको आहे सो पोट कई। हाणे अलाए ज़रूरत ई न हुई, असांखे अचण वारी हुई। उहो छा थियो उहो पॉलिसी मेकरनि खे ख़बर आहे छो कयनि कीअं कयनि। अल्टीमेटली असांजो जेको ज़मींदार हुयो सॼो वज़न अची हुन ते पियो। जेको कणिक जो रेट फिक्स गवर्नमेंट जे तरफ़ खां 4000 रुपया पर मण। छो ज़मींदार जेको बि आहे पहिरियों कैलकुलेशन करे पोइ फसल लॻाईंदो आहे। त मां ही जेकॾहिं कणिक लाहियां थो 4000 रुपया मण आहे त मुंहिंजी हेतिरा मण लहंदी ऐं हेतिरी मुंहिंजी जेको आहे सो कास्ट ऑफ प्रोडक्शन हुन में लॻंदी ऐं हेतिरो मुंहिंजो बोझ थींदो, इहे सभु शयूं कैलकुलेशन करे पोइ लॻाईंदो आहे वीचारो। सडनली थियो ईअं त गवर्नमेंट जिन में कणिक लहणु शुरू थी, गवर्नमेंट ओपन असां ख़रीद कंदासीं महदूद पैमाने ते जेतिरो असां वटि रिसोर्सिस आहिनि। पोइ थियो ईअं त जेकी उन्हनि ख़रीद कई उनखां पोइ ज़मींदार ॾिठो रोडनि ते बि आया, जेको उन्हनि जा वस हुया, पर थियो कुझु कोन। जेके ज़मींदार जेके बि हुया उन्हनि जा उन में बि मेरिट कोन्हे त भला जेकॾहिं नंढा ज़मींदार आहिनि तव्हां जेको बि कयो था उन्हनि खां ख़रीद कयो जिन में सप न आहे, उन में बि मेरिट न। पोइ थियो ईअं त माना ज़मींदार जेको बम्पर क्रॉप लथो उन्हनि खे उमेदूं हुयूं उहे सॼियूं उन जूं खाके में मिली वियूं। पोइ उन में कुझु ज़मींदारनि जिन खे ज़रूरत हुई अॻु ॿियो फसल लॻाइणो, उन्हनि माना 3000 खां 3200 ताईं मण जेको आहे सो मिडल मैन वरितो, उन्हनि खे उन्हनि सेल करे पंहिंजो फसल लॻायो। बाक़ी कुझु ज़मींदारनि पोइ वरी कणिक रखी त भई तेल जे मथां रेट चढ़े, पर उहो बि कोन चढ़ियो। अॼु ताईं बि तव्हांखे मां ॿुधायां थो त 3000 रुपया मण आहे अॼु ताईं, ऐं जॾहिं त 4000 रुपया जेको गवर्नमेंट जो हुयो, अॼु ताईं माना 3000 रुपया मण आहे। ऐं उहो ज़मींदार हाणे 3000 ते बि ॾिए पियो, मजबूरी आहे हुनजी। ऐं ख़र्च जेको कास्ट ऑफ प्रोडक्शन तव्हांखे मां ॿुधायां थो त जेको आहे नियर अबाउट 1 लख जेको आहे 90,000 खां लख ताईं पर एकड़ ख़र्च आहे। सही। DAP तव्हां ॿधंदो, यूरिया ॿधंदो ऐं उनखां पोइ ॿिया पेस्टिसाइड, लेबर चार्जिस, ॿिज जो ख़र्च, आख़िर रेवेन्यू तव्हां ॿधणो आहे न, टोटल ॿधणो आहे त नियर अबाउट 1 लख थिए थो। 95,000 असांजी इहा कास्ट ऑफ प्रोडक्शन कैलकुलेट थियल आहे। ऐं एवरेज जेकी यील्ड आहे, एवरेज थो ॿुधायां, माना पूरो असां किथे एवरेज पूरे किथे 25 मण नथो, किथे 50 मण नथो, किथे, पर एवरेज ठाहे 70-80 मणनि ताईं त वञे थी। पर एवरेज जेकी आहे, एवरेज अथव 32 मण सिंध जी ऐं 28 मण पंजाब, एवरेज। सही। हाणे असां एवरेज खां हटी करे 35 मण ई ॿधूं था एवरेज, या 40 मण, 35 ते थिए थो 1,05,000 रुपया, माना टोटल 3000 जे हिसाब सां जेको हले पियो। हाणे 1,05,000 कढी वञो भाॻणा बजा, हुन लख रुपया त लागत आहे हुनजी भाई बजा 5,000। हाणे 5,000 ते ज़मींदार छा कंदो? या हू पंहिंजा बचा था थींदो, या पंहिंजी कंदो, या वरी अॻे फसल लाइ छा करे। त इहा जेकी मिसमैनेजमेंट आहे पॉलिसी मेकरनि जी न, उहा वॾो फॉल्ट असांजो आहे। अच्छा, बदिजे जी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां मां त हाणे हिननि ठीकु आहे गवर्नमेंट वठंदा आहिनि, पोइ अॻिते हुननि ज़मींदारनि खां वठी अॻिते पब्लिक खे बि जेको आहे सब्सिडाइज़ करे ॾियणो आहे। ईअं न आहे त उन्हनि खे बि सब्सिडाइज़ करे ॾियणो आहे। जेकॾहिं असांखां 4000 वरितो अथनि त पब्लिक जी जेकी गुंजाइश आहे उन मुताबिक़ उन्हनि खे बि सब्सिडाइज़ करे ॾियणो आहे हिननि खे। पोइ हीअ वरी उन मिलियूं जेके आहिनि उहे लाइसेंस ते हूंदियूं, जेके फ्लोर मिल उन्हनि खे ॾींदा आहिनि, जेकी गवर्नमेंट वठी मिलूं खे वरी अॻे उन हिसाब सां ॾियणो आहे। पब्लिक में उहो जेको अटो ठाहिनि थियूं उन पब्लिक खे उन हिसाब सां ॾियणो आहे। त जेकी
तव्हां ज़मींदारनि खां वरितो आहे, वरी तव्हां गवर्नमेंट ॾिनो आहे त तव्हां उन रेट ते ॾियो। पर बदकिस्मती असांजी आहे त गवर्नमेंट खां उहे वठी उन्हनि पंहिंजो रेट, तव्हां जेकॾहिं कैलकुलेशन कंदो, मिल जेकी खपाए पई या फिलोर मिलूं उहे नियर अबाउट 5,000 ताईं मण माना अटे जो खपाइनि पई, ऐं ज़मींदार जेको आहे उनखां 3,000 ते अटो वरितो वञे पियो। ऐं अॻिते वरी जेको सप्लाई तव्हां होटलुनि ते या जेको आम माण्हू खाए थो मानी, तव्हां ॾिसो मानी जो को बि रेट घटि न थियो आहे। माना घटि में घटि 20, 25 ऐं 30 रुपए ताईं मानी आहे। मानी जो उहो ई रेट आहे। तव्हां अटो तव्हां ज़मींदार खां त वठी आयो 3,000 रुपया मण, तव्हांखे 3,000 रुपया ॾिए पिए थो, उनखे त फ़ाइदो न थियो, पब्लिक खे त फ़ाइदो थियणु खपे न, उनखे बि न थियो। मानी पचाइण वारे खे, मिल वारे खे, सप्लाई करण वारे खे फ़ाइदो वधीक मिली वियो, जंहिंजी लागत वधीक लॻल आहे। एंड यूज़र उन ई माना जेको आहे ज़मींदार आहे या पब्लिक जेकी यूज़ करे थी, आम ग़रीब माण्हू होटल ते मानी वठे थो या घर लाइ वठी थी वञे पई, उनखे बि फ़ाइदो कोन, जेके माना बेनिफिशरी थियणु खपनि, न उनखे फ़ाइदो न ज़मींदार जंहिं लॻाए उनखे फ़ाइदो। हाणे इहा आहे गवर्नमेंट जे हिसाब सां पॉलिसी मेकिंग में जेकी फॉल्ट आहे, जंहिंजे करे ज़मींदार वधि में वधि हींअर जेकी इन ॻाल्हि में परेशान आहे। पंजाब खे था ॾिसूं पिया, जेका ख़बरूं अचनि थियूं पियूं त उते ज़बरदस्ती कणिक पोखाई थी वञे, बाबा जल्दी कयो कणिक पोखियो। असां वटि कणिक अर्ली लॻंदी आहे, पंजाब में इहो 15 खां 20-25 ॾींहंनि जो हिकिड़ो जेको फ़र्क़ु आहे, उते उहा लॻंदी आहे। हाणे उते गर्मी बीठी आहे, असां वटि गर्मी आहे, ज़बरदस्ती कणिक लॻायो, जेका वक़्त खां पहिरियों लॻाईंदी तुंहिंजी जर्मिनेशन न थींदी, फोटड़ो न थींदो। असां वटि जेको आहे सो अञा ताईं मौसम जेका आहे उहा साज़गार न थी आहे जो असां पोखियूं। ठीकु आहे, पोखण खां पोइ जॾहिं मार्केट में अचे थी 4,000 जेकॾहिं सरकारी रेट आहे, त उहो जेके 2600 ताईं बि कणिक आबादगारनि विकी आहे। अख़बारुनि जूं रिपोर्टूं आहिनि। पोइ 3,000, ठीकु आहे, 3,000 थी वियो। आम माण्हू आहे, उन जेका मानी वरिती आहे, आम जेको यूज़र आहे, जेको कणिक जो अटो जेको मिसाल 5 किलनि जी जेका थेली आहे, यूटिलिटी ते उहा 600 रुपया आहे, 5 किलो जो अटो यूटिलिटी ते। ऐं आम दुकाननि ते उहो अटो जेको आहे उहो आहे 700-650 जे लॻभॻि। हाणे अंदाज़ो लॻायो त असांजो आबादगार जेको वधि खां वधि जेको आहे ख़र्चु करे, सीड़प करे, पंहिंजे ज़मीन ते लॻाए थो, उनखे एतिरो मुनाफ़ो नथो मिले। मुनाफ़ो सॼो जेको आहे न विचे माण्हू वटि हलियो थो वञे। ऐं जॾहिं असांजी कणिक लहे थी त गवर्नमेंट जूं पॉलिसियूं अहिड़ियूं आहिनि त हू कणिक वरी ॿाहिरां घुराए थी वठे। त हाणे इन सां छा थो थिए त असांजो आबादगार जेको आहे, असांजो जेको हारी आहे, उहो मुतासिर थियो आहे। ऐं हाणे हिन सीज़न जे अंदरि मां सम्झां थो जेको असांजो आबादगार वञे पियो त यकीनन उनखे अञा तकलीफ़ थियण वारी आहे। इहा ॻाल्हि को सम्झण वारो, को ॿुधण वारो, न अमल करण वारो कोन्हे। जी साईं। जी बिल्कुलु सर। हाणे अञा ताईं तव्हांखे मां ॿुधायां थो त माण्हुनि वटि कणिक स्टॉक पई आहे। अञा ताईं कुझु ज़मींदार या गवर्नमेंट वारी कणिक जेकी वरिती अथव उहे तव्हां ॾिसंदो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, पास्को जा या सिंध गवर्नमेंट जा जेको डिपार्टमेंट आहे फूड, उनजा भरिया पिया आहिनि गोदाम। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां वरिती आहे त तव्हां वरी पॉलिसी अहिड़ी ठाहे त वरी उनखे एक्सपोर्ट बि कयो। तव्हां हिकिड़ी ग़लती करे वठी आयो ऐं उहा कणिक मूं ॿुधो आहे बंदरगाहनि ते पई ख़राबु पई थिए, यूक्रेन वारी जेकी घुराइनि, तव्हां हिकिड़ी ग़लति पॉलिसी करे आयो, वरी तव्हां वटि एतिरी सरप्लस में पंहिंजी कणिक अची आहे त तव्हां उनखे एक्सपोर्ट त कयो न, त अॻी सीज़न त कम अज़ कम सेफ रहे ज़मींदार जी। हाणे ज़मींदार परेशान आहे त जेकॾहिं हींअर मां लॻायां पियो त छा इहो मूंखे रेट वरी मिलंदो, 4,000 रुपया जो मां लॻायां थो। वॾी परेशानी में तव्हांजी सही ॻाल्हि आहे। ऐं उन में काफ़ी जेको एरिया आहे जेको कणिक जो असांजो थींदो उहो घटिजे पियो। हिन साल कमंद में वञे पियो, वेजिटेबल में वञे पियो ऐं ॿियनि फसलुनि में वञे पियो। ऐं आहिस्ता आहिस्ता हिन साल न त आहिस्ता आहिस्ता अॻे साल इहो क्राइसिस फूड सिक्योरिटी वारे तरफ़ वेंदो, जंहिंखां पोइ गवर्नमेंट बि परेशान थींदी ऐं पब्लिक जेकी पाकिस्तान जी आहे, जेकॾहिं इहे हालात रहिया त हुन में काफ़ी सर्वाइवल जेको आहे सो मुश्किलात थींदी। ऐं इन में गवर्नमेंट अच्छा हाणे तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां थो त 2 साल 3 अॻ में कणिक जेकी क्लाइमेट चेंज जे हवाले सां घटि लथी त हिननि एतिरो प्रेशर रखियो ज़मींदार ते, देरनि ताईं वञी पहुता उन्हनि जा फूड वारनि जा माण्हू ऐं तपेदारनि सां गॾु
ज़मींदारनि जे देरनि ताईं पहुता बारदानो खणी त असांखे ॾियो न त तव्हां ते फिलाणो कलम लॻंदो फिलाणो लॻंदो। हाणे हिकिड़ो आबादगार अॻ में परेशान, वरी मथां जेको आहे फोर्स जल्दी ॿाहिरि कढो, हा। ज़ाहिर आहे त आबादगार मुतासिर थींदो। ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि आहे, पॉलिसियुनि खे तयारु करिणो पवंदो। साईं डॉक्टर अली शेर चांडियो साहिबु, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ॻाल्हियूं इलाही करणियूं हुयूं पर वक़्त जी ख़बर ई कोन थी पई त कीअं थो गुज़री वञे। तव्हांजा तमामु घणा कुर्ब। आबादगार भाइरो, अवां ॾिठो त असांजी सीज़न जेका कणिक जी आहे, वक़्तु मुंद जेका आहे उहा बिल्कुलु हिन वक़्तु भरी बीठी आहे। ही कुझु ई ॾींहं आहिनि जंहिंजे अंदरि असांखे सही तरीक़े सां कणिक लॻाइणी आहे। जेके सर्टिफाइड ॿिज इदारनि जे तरफ़ां मार्केट में मौजूदु आहिनि, उहे एजेंसियूं उन्हनि सां राब्तनि में अची ऐं उहे जिन्सूं पोखियो जेके ईंदड़ हिन वक़्त में भरपूर पैदावार ॾेई सघनि। इन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान अयाज़ गाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।